अस्सलाम वालेकुम बच्चों, माई खई चैप्टर की एक्सरसाइज करेंगे आज। लफ्ज़ मायनी है गोई कठी व्यून सबकत ले जाना, हयाती ज़िंदगी, बदरीन बूढ़ी ज़ईफ़ बूढ़ी, वडाई यानी बड़ाई, नंदी होंडी यानी बचपन से, ठराइन बनवाना बनवाया तामीर करवाया, पर मैदान सरंदी साहिब हैसियत, गोरहा आंसू भरसान करीब, कोह कुआं, जटाव बरकरार रहना या बका होना, हरान यानी कि जेब से देना अपने पास से अदा करना। ये अल्फाज मायने अपनी एक्सरसाइज बुक में कॉपी डाउन कीजिए। सवाल जवाबात की तरफ आएंगे। माई खई जी हयाती जो मुख्तसर अहवाल ॿुधायो। जवाब, माई खई जी जो असल नालो बीबी खैरुन्निसा हो, ही बीबी साहिबा मरहूम मीर सूबेदार ख़ान शहीद जी राणी हई। हिन पंहिंजी ज़िंदगी में केतिराई ख़ैर जा कम किया, इन्हे करे खेर सॾंदाई माई खई हा। हू नंढपण कान वठी ॾाढी ज़हीन ऐं होशियार हई। हिन के इल्म सां तमामु घणो चाह हो। बीबी साहिबा निहायत लाइक़ ऐं परहेज़गार उस्तादनि जी नज़रदारी हेठि तालीम हासिल कई ऐं थोरे ई वक़्त में क़ुरान शरीफ़ पूरो करे वरितो। बीबी साहिबा खे सादगी पसंदि हई। वॾाई जो त वथसि नालो ई कोन हो। हिन साल ब साल ॾाढी ख़बरदारी सां ज़कात खणंदी हई। ग़रीबनि ऐं बेवा औरतुनि लाइ हर वक़्तु संदसि ख़ैर जा दरवाज़ा खुलियल रहंदा हुआ। क्वेश्चन नंबर 2, हिन कहिड़ा कहिड़ा ख़ैर जा कम किया। हिन केतिराई ख़ैर जा कम किया, जिन में बुदरिन माज़ू ऐं बेवा औरतुनि लाइ माहिवार वज़ीफ़ा मुक़ररु करणु, मस्जिदुनि ऐं मदरसा ठाहिराइनि, कोह खुटाइनि ऐं कर्ज़दारनि जा कर्ज़ अदा करणु, लावारसनि जे कफ़न दफ़न जो इंतज़ाम करणु ऐं अहिड़ा ॿिया भली जा केतिरा ई कम शामिल आहिनि। क्वेश्चन नंबर 3, हैदराबाद में संदसि कहिड़ो यादगार आहे। आंसर, हैदराबाद में संदसि हिकु कुबाइन मस्जिद शरीफ़ जोड़ियाइन जा फ़क़ीर जी पढ़ में अॼु सोढो माई खई वारी मस्जिद जी नालिसान यादगार आहे। क्वेश्चन नंबर 4, सरंदी वारनि मर्दनि ख़्वाह औरतुनि खे संदसि हयाती मान कहिड़ो सबक़ सिखणु घुरिजे। जवाब, दुनिया जी शान शौकत, दौलत ऐं इज़त के जटाउ कोन आहिनि। मरण वक़्तु को बि पाण सां उही खणी कोन वेंदो। तंहिं करे हर हिकु सरंदी वारनि मर्दनि ख़्वाह औरतुनि खे माई खई जी हयाती मान इहो सबक़ सिखणु घुरिजे त हयाती में इहो काम करे जो मरण बाद संदसि नेकनामी थे। क्वेश्चन नंबर 5, माई खई किथनि वफ़ात कई। जवाब, माई खई तारीख़ 1 माह रमज़ान सन 1272 हिजरी जी आधी रात जो हिनफ़ानी दुनिया मान रहलत कई। क्वेश्चन नंबर 6, संदसि मक़बरो किथे आहे। जवाब, संदसि मक़बरो हाला जी भरसां खुदाबाद में आहे। लफ्ज़ मायनी जुमले। राइज यानी कि नाफ़िज़ होना। सऊदी अरब में इस्लामी कानून राइज आहे। माज़ूर, असांखे माज़ूर माण्हुनि जी मदद करणु घुरिजे। घर जाओ यानी ज़रूरतमंद, असांखे घर जाओ माण्हुनि जी मदद करणु घुरिजे। तालिबे इल्म, असीं 8वीं दर्जे जा तालिबे इल्म आहियूं। नक्श क़दम, असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नक्श क़दम ते हलणु घुरिजे। नेकनामी, चङा कम करण वारनि जी हर हिंद नेकनामी थींदी आहे। रहलत, इंतिकाल करना। वफ़ात पा जाना, पैदा कर जाना। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 सालनि जी 63 सालनि जी जमात में रहलत फरमाई। जटाउ, हिन दुनिया के जटाउ कोन आहिनि। सबक़ जो ख़ुलासो अहां जी साम्हूं आहे। माई खई जी असल नालो बीबी खैरुन्निसा हो। हिन पंहिंजी हयाती में एतिरा जा ख़ैर जा कम किया जो ख़ैर सॾंदाई माई खई हा। खेसि इल्म सां घणो चाहो। हू निहायत रहमदिल ऐं नेक हई। हू ॾाढी पाबंदी सां ज़कात खणंदी हई। हिन खे ख़ैरात करण में ॾाढी ख़ुशी महसूस थींदी हई। संदसि ख़ैर जा दरवाज़ा मिस्किन लाइ हर वक़्तु खुलियल रहंदा हुआ। ग़रीबनि सां गॾु वेहण में खेसि पंहिंजे अमीर जो केॾनि बि ख़्यालु कोन थींदो हो। माई खई खे मस्जिदुनि मदरसनि ठाहिराइण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। हिन केतिराई ॻोठनि ऐं शहरनि में मस्जिदुनि तामीर करायूं। हैदराबाद में हिकु कुबाइन मस्जिद शरीफ़ जोड़ियाइन जा अॼु ताईं माई खई वारी मस्जिद जी नाली सां मशहूरु आहे। हिन मस्जिद सां गॾु हिकु मदरसो पिणु क़ाइमु कयो। इहो नेकोकार बीबी तारीख़ 1 माह रमज़ान 1272 हिजरी ते हिनफ़ानी दुनिया मान रहलत कई वई। खेसि हाला जी भरसां खुदाबाद में दफनाया वियो। ये दूसरा खुलासा भी है, अगर आप ये चाहते हैं इसको उतार लीजिए। ये भी आसान अल्फाज में है। ये तमाम एक्सरसाइज बुक में कॉपी डाउन कीजिए। माई खई की एक्सरसाइज कंप्लीट हुई।